अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद राणो शर ॻाल्हायां पियो। अदा मां पंहिंजी क़ौम खे चवणु चाहियां थो, जेको सोशल मीडिया ते ख़बरां हलियूं आहिनि, जेको घोटकी एसपी खेतरान साहिबु वार्निंग ॾिनी, उनखां बाद जेको आहे त कुझु माण्हू असां मुतमिन थी करे एसपी साहिब जे गॾु कमु करणु चाहियूं था पिया। पर अॼु वीडियो मां उन्हनि भाइनि लाइ भरियां थो, जंहिं कंहिं ख़बर ॿुधी आहे कंहिं न ॿुधी आहे। त उहा असां एसपी साहिब सां जेको आहे त असांजूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि, जेको आहे असां पेश पवण लाइ बि तयारु आहियूं। जहिड़ी टाइम उहो हुकुम कंदो असां उन टाइम पेश पवंदासीं। उन ॻाल्हि जेकी असां वादा कया आहिनि उहे भला कया था। अलाह साईं पुलिस खे ऐं पुलिस जी पूरी टीम खे अलाह साईं ख़ुशि कंदो। जेकॾहिं हे असां त ॾींहुं न ॾिसूं पिया त ज़ाहिर ॻाल्हि आहे धाड़ियल जो मौत गोली जो हूंदो आहे। पर अलाह साईं भलाई कई आहे, जेको मथां जी पॉलिसी आहे अफ़सरनि जी, इहा भली पॉलिसी आहे। असां हिते ॾाढा ख़ुशि आहियूं, ॾाढा पुरउमेद आहियूं, असां ॾाढा ख़ुशि आहियूं। अलाह साईं बहितर कंदो। जेका ॿियो हिकिड़ो मां पंहिंजी बिरादरी खे बिरादरी खे मां चवणु चाहियां थो, जेका धारिया माण्हू असांजे इलाइक़े में पनाह वठनि था पिया, उहे ॾोह करनि पिया घोटकी ज़िले जो। ख़ुदारा महिमान भले हुजनि, सदा रहनि असांजी अखियुनि ते, असां उन्हनि खे ॾुख ॾियणु न ॾींदासीं। बाक़ी ना उन्हनि खे असां पेश जे नाले बि चवंदासीं ख़ुदारा ॾोह घोटकी ज़िले जो न करनि। जेकॾहिं घोटकी ज़िले जो ॾोह कंदा त असांजो पंहिंजो ईअं सम्त ज़्यान कंदा, असांजो ईअं सम ॾोह कयूं, असांजो ईअं क़तलु कयो। बाक़ी असांजा वेठा रहनि, उनजा भाइर आहिनि। बाक़ी जो ना पंहिंजी रिया ख़ुशी सां हलिया वञनि पंहिंजे मुल्क, त अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि कंदो। मां इहा दोस्तनि पंहिंजी बिरादरी खे ख़ुशख़बरी ॿुधायां थो पियो त अलाह साईं अहसानी कंदो। जल्द असांजो मुआदो छला घोटकी एसपी साहिब सां असां कहिड़े बि इदारे खां ख़िलाफ़ु जेको आहे त कमु न कंदासीं। जेको कमु छो पंहिंजो जेको आहे इदारनि जे सही नमूने कंदासीं, उन्हनि सां गॾिजी करे रली मिली करे उहो कमु थींदो। बाक़ी जल्द में जेका मसइला मसाइल असांजूं ॻाल्हियूं रखियल आहिनि एसीपी साहिब जूं या DIG जूं, IG साहिब जूं, उन्हनि जो मां शुक्रगुज़ार आहियां। जेको असांजी उन्हनि ॻाल्हि मनी आहे, असां उन्हनि जी मनी आहे। जीअं एसपी साहिब चवंदो, जीअं DIG चवंदो, IG चवंदो, असां उन ॿधे वाट हूंदी असांजी। जीअं हो चवंदा असां हुन खां ॿाहिरि न वेंदासीं। ठीकु आहे करे। बाक़ी पुलिस नज़ेरी कंहिंसां न करे, भले असांजी रौती पुलिस हुजे या थाणा असांजी जेके चौकियूं लॻल आहिनि, भले असांजूं कचे में मोटरसाइकिल ते घुमनि था, इहा मां ज़िमो खणंदो पियो। को पुलिस खे हथु न लाहींदो, न असांजे शहर बिरादरी जे माण्हुनि खे कंहिं हिकु केस वारे खे या ॿी केस न, जेतिरे ताईं असांजो मसइलो हल नथो थिए त कंहिंखे पुलिस तंग न करे, भले शहर में हुजे या ॿाहिरि हुजे। जेतिरे ताईं असांजो जेको ॻाल्हियूं रखियल आहिनि अलाह साईं बहितर कंदो। जीअं हूंदो ॾिठो वेंदो। हे जेको आहे मथां जी पॉलिसी आहे, असां रियासत जे गॾिजी सॼी जेको हूंदो असां उन खां ख़िलाफ़ु ग़लति कमु न कंदासीं। महिरबानी थींदी। सारी संगत खे मुबारक चवंदो।